शिकारपुर खां आम ख़बर आहे त शिकारपुर पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो थियो आहे। ॿ धाड़ेल मारिजी विया आहिनि। हथियार ऐं कार बि हथ कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त मदजी थाणे जी हद में कार में सवार धाड़ेल ॾोह जे इरादे सां बीठल हुआ त पुलिस जे पहुचण ते मुक़ाबलो थियो। एसएसपी शिकारपुर चयो आहे। एसएसपी शिकारपुर इरफान समो चयो आहे त पुलिस ऐं धाड़ेलनि विच में फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 धाड़ेल मारिजी विया आहिनि। पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो मदजी थाणे जी हद ढकण लिंक रोड भरिसां थियो आहे। एसएसपी इरफान समो चयो आहे त मारिजी वियल धाड़ेलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप जो अमल जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे त शिकारपुर पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो थियो आहे। 2 धाड़ेल मारिजी विया। हथियार ऐं हिक कार हथ कई वई आहे। एसएसपी शिकारपुर चयो आहे त मदजी थाणे जी हद में कार में सवार धाड़ेल ॾोह जे इरादे सां बीठल हुआ त पुलिस जे पहुचण ते मुक़ाबलो थी पियो। पुलिस ऐं धाड़ेलनि में फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 धाड़ेल मारिजी विया। एसएसपी चयो आहे त पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो मदजी थाणे जी हद ढकण लिंक रोड ते थियो आहे।